कराची एक्सप्रेस न्यूज़ ते पटीदन मां इंसाफ राजपर जी रिपोर्ट शामिल कंदासीं। पटीदन लॻोठ यूसुफ राजपर चौहान जा रहवासी सचल राजपर आजिज़ दीदार राजपर अवामी प्रेस क्लब पटीदन पहुची मीडिया ॾों धाईंदे चयो आहे त असांखे मारण जी कोशिशि कई पई वञे। फायरिंग जो आवाज़ ॿुधी आसपास जा माण्हू घर थी विया। जॾहिं उन्हनि खे ईंदो ॾिसी मोटरसाइकिल सवार पटीदन स्टेशन तरफ़ फरार थी विया आहिनि, जंहिंखां पोइ असांखे फौरन पटीदन पुलिस खे इन्फॉर्म कयो। असां मथां हमिलो थियो आहे। हमिलो कंदड़ शहर तरफ़ अची रहिया आहिनि। मोटरसाइकिल सवारनि मां हिकु शख़्स रेलवे जो मुलाज़िम आहे। पुलिस जी फायरिंग बाद उहो शख़्स रेलवे पुलिस थाणे अंदरि भॼी वियो, जिते रेलवे पुलिस उन शख़्स खे पिस्तल समेत गिरफ़्तार कयो। जंहिंखां पोइ असां पटीदन पुलिस खे चयोसीं त हमिलो असां मथां थियो आहे। अवां उन शख़्स खे रेलवे पुलिस खां पंहिंजी तहवील में वठो। असां उन्हनि ॾोहरनि ख़िलाफ़ कानून मुताबिक़ फ़रियाद दाख़िल कराईंदासीं। पटीदन पुलिस एसएचओ राना जमशेद असांखे मजबूर कयो ऐं असांखे चयो त मां हिननि मथां केस दाख़िल न कंदुसि। अगरि एहतिजाज कयो त तव्हांजे मथां केस दाख़िल कंदुसि। हुन चयो त असांखे मौतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। IG सिंध खां हिननि इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे।